माण्हू थींदो आहे त पोइ जॾहिं गर्मी जी मौसम आहे तमामु घणी गर्मी आहे पोइ लाइट जा मसइला ॿिया मसइला उन्हनि जे करे असां जेकॾहिं प्रॉपर पंहिंजी हाइजीन खे मेंटेन नथा कयूं उन्हनि जॻहियुनि खे ख़ुश्क नथा रखूं ऐं उन्हनि खे साफ़ु सुथिरो नथा रखूं त सम्झो त असां फंगल इन्फेक्शन खे दावत था ॾियूं ऐं फंगल इन्फेक्शन एॾा बेकार इन्फेक्शन आहिनि जेके हिकिड़ो चकर थियनि था त पोइ हलां 6 महीना साल 2 साल जे मेडिसन खाए बि त हुनजो थोरो फ़ाइदो थिए थो मेडिसन छॾे त वरी साॻियो मसइलो थो थिए पोइ इन जे करे मोस्टली जेके असांजे स्किन सां रिलेटेड इन्फेक्शन्स हूंदा आहिनि जेके प्रिवेंटेबल आहिनि त असांजो इहो हुन ते ज़ोर हूंदो आहे त उहे थियण जी नौबत ई न अचे त माण्हू पंहिंजी सफ़ाई सुथराई पंहिंजो माहौल जेको आहे सो अहिड़ो रखे जो माना अहिड़े इन्फेक्शन खे मौक़ो ई न मिले लेकिन हिकिड़ो चकर मौक़ो मिले थो त उहो का कसर कोन थो छॾे माना रुलाए छॾे थो सॼी फैमिली खे ख़ासि करे स्केबीज़ पर फैमिली खे न पिए जेकॾहिं को घर आयो वियो महिमान को पाड़े ओड़े वारो आयो त उहो बि फेज़ वठी थो वञे बीमारी सही था चओ डॉक्टर साहब लाड़ वारी जेका पट्टी आहे असां ॾिसूं त हुते असांखे हमेशह ई मसइला मिलनि था न न्यूट्रिशन जा बि हिते तव्हां वार्ड संभालियो तव्हांखे ख़बर आहे त माण्हू अचनि था परे परे खां हीअ माना इन पासे जेके तमामु घणा मसइला आहिनि सम्झो था हिन में कुझु घटिताई छा मल्टीपल माना सबब आहिनि ॾिसो हिकिड़ो लाड़ वारो पासो जंहिंखे माना असां कंसीडर कंदा आहियूं जीअं बदीना ठटो आहे इन पासे ते हिकिड़ो त माण्हुनि में एड्यूकेशन एतिरी अवेयरनेस ऐं एड्यूकेशन आहे समुंडी जेको आहे पट्टी सां गॾु हुजण जे करे हुननि जी ज़मीन बि एतिरी ज़रखेज़ न आहे जेतिरी असांजे साइड जी माना उत्तर वारे पासे जी आहे ऐं हुननि जी ज़मीन बि हार्ड आहे पाणी बि हुननि जो खारो पाणी अचे थो त उहे चवंदा आहिनि त माना ग़रीब ते हर कंहिंजी का हूंदी आहे उहे वीचारा पहिरियां ई उन्हनि वटि अणाहट हूंदी आहे सहूलियतनि जी उन खां पोइ वरी हुनजो ज़रई मुआश जो बि को अहिड़ो सिस्टम कोन्हे त आम मुंहिंजो ईअं थियो आहे हिकिड़ो इतफ़ाक़ वञण सां त काफ़ी माना माना डिस्टेंस ते हिननि खे हेल्थ फैसिलिटी या स्कूल वग़ैरह आहिनि उहे बि हिननि जे जेके नंढा नंढा शहर आहिनि उते त पोइ थोरी घणी फैसिलिटी आहे पर जेका हिननि जी रूरल एरियाज़ आहिनि उते त माण्हुनि खे न सही पीअण जो पाणी आहे न उन्हनि खे को स्कूल आहे न उन्हनि खे का अहिड़ी हेल्थ फैसिलिटी आहे जेका एमरजेंसी में हुन सां जेको आहे सो उन्हनि जो भरिजल थिए सो इहे मल्टीपल सबब आहिनि जंहिंजे करे न मां इहो सम्झां थो त जेतिरो मुश्किल खे माण्हू ॾिसंदो त उन जो जेको आहे उहो जज़्बो वधंदो उन शइ खे ख़तमु करण जो पाण अक्सर ॾिसंदा आहियूं त असांजी ज़िंदगीअ में जेका शइ न हूंदी आहे या असां जंहिंखां माना घणो प्रॉब्लम हूंदो आहे त पोइ असां पंहिंजे सोच में पहिरीं इहो हूंदो आहे त हाणे जेको आहे न सभ खां पहिरीं इन खे ख़तमु कंदासीं त हीअ जेके माण्हू आहिनि त सारी हूअं त पाण इहो चऊं सारी सिंध पिरीअ पासे सॼी सिंध असांजी धरती मां आहे ऐं हुनजा रहवासी सभु जेके आहिनि उहे प्यारा माण्हू ऐं असांजा पंहिंजा असां का माना उहो डिस्क्रिमिनेशन नथा कयूं पर इहो आहे त इहो हिकिड़ो तासुर जोड़ियो वेंदो आहे त जेको लाड़ ऐं उतर जे माण्हूअ में इहो आहे फ़र्क़ु त मुंहिंजी नज़र में फ़र्क़ु कोन्हे पर इहो आहे की लहजनि जो जज़्बनि जो इन्हनि जो शायदि थी सघे छो जो उहो हिकिड़ो शाइर खां पुछनि पिया न त लाड़ जे माण्हूअ ऐं थरी माण्हूअ खे जेको आहे उहो पंहिंजे हिन उतर जे माण्हूअ खे कीअं तव्हां जेको आहे उहो बयानु कंदा चई अगरि महबूब खे परचाइणो हुजे त तव्हां हुन सां लाड़ वारी ॿोलीअ में ॻाल्हायो त छो जो उहे मिठा माण्हू ऐं हिकिड़ी मोहबत कंदड़ आहिनि ऐं अगरि तव्हां कंहिं दुश्मन खे जेको आहे उहो दहमान करणु चाहियो था त पोइ उतर वारे लहजे में ॻाल्हायो त हू पाण ई डिॼी वेंदो त इहा शइ आहे बाक़ी इहो आहे त एजुकेशन जो ख़ासि फ़र्क़ु अहिड़ो कोन्हे सच ओवरऑल समूरी सिंध में जेको आहे उहो एजुकेशन बहितर कोन्हे ख़ासि करे असांजो जेको उत्तर आहे उते हिते त वरी बि जेको आहे उहो उस्ताद वञी त सघनि था स्कूलनि में त रोक टोक कोन्हे उते त वेंदा स्कूल में त स्कूल वञण खां पहिरीं अॻुवाट थी लाइ किथे पहुची था वञनि फ़ोन अचो वञे त बाबा हेतिरा पैसा ॾियो त पोइ छॾियूं त इहे अॻुवा धाड़ा फुरूं ऐं क़बीलाई जेके झगड़ा आहिनि उहे उतर जे साइड जेके आहिनि उहे ज़्यादा आहिनि हिन तरफ़ घटि आहिनि त मां सम्झां थो पर जीअं पाण इहो चऊं त हेल्थ जी जेका फैसिलिटी आहे ख़ासि करे शहरनि खे छॾे बहरहाल में पाण हलंदासीं त कोन्हे हॉस्पिटल्स आहिनि ई कोन पर अगरि किथे का नंढी वॾी हॉस्पिटल हूंदी त उते डॉक्टर साहिबु हूंदो ई कोन उहे न आहिनि मयार जूं
त उन हवाले सां जेके आहिनि उहे शयूं साम्हूं अचनि पियूं। ॿियो वरी इहो आहे की जेके अवेयरनेस आहे उहा बि तमामु घटि आहे। मिसाल ख़ासि करे अवेयरनेस उन्हनि खे एतिरी कोन्हे त जेको आहे हीअ शइ असांजी नुक़सान वारी आहे पोइ बि हू पिया खाईंदा। मिसाल जेके वापराइनि पिया ख़ासि करे नशे वारियूं शयूं जेके इहे XYZ जेके बि आहिनि त हाणे इन ते वेही करे अगरि उन्हनि खे जेको आहे उहो सम्झाइजे या अवेयर कजे त इहे केॾियूं नुक़सानकार आहिनि त शायदि उन्हनि ते को असरु पवंदो ऐं घटि कंदा। पर उहा अवेयरनेस जेको अहिड़ो इंतिज़ामु आहे कोन। इहे सभु शयूं त गवर्नमेंट जो जेको आहे उहो ज़िमे अचनि थियूं त उहे जेको आहे उते वञी करे सेमिनार कनि, ॻोठनि में वञी माण्हुनि खे सम्झाइनि या अहिड़ा जेके आहिनि उहे टीचर अपॉइंट कनि जेके उन्हनि खे वञी करे इन ते सम्झाइनि। पर असांजी इहो आहे त उहो ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ टीचर कोन्हे त पोइ उहो वरी ॿिया कहिड़ा इंतिज़ाम करे जेको आहे उहो आम माण्हूअ खे जेको आहे हिकिड़ो ॾींदा। छो जो हुननि खे हू बि नथा चाहिनि त जेके गवर्नमेंट में वेठल आहिनि हू चवंदा अगरि सभु माण्हू पढ़ी विया शऊर अची वियो त पोइ असांखे वोट ॾींदो केरु। त हीउ जेको पॉलिटिकल सिस्टम आहे इहो हलंदो कीअं? इन जे लाइ इहो आहे त उहो चवंदा आहिनि जेतिरो जेको आहे उहो माण्हू जेको मुरीद आहे उहो अणपढ़ियल हूंदो ओतिरो पीर कामिल जेको आहे उहो वधीक हूंदो। त असांजे सिंध में जेको आहे न उहो सिस्टम ईअं ई आहे। सो जेसि ताईं जेको आहे उहो शऊर न ईंदो ऐं तालीम जेको उहो स्टैंडर्ड आहे उहो बहितर न थींदो उन वक़्तु ताईं इहे नंढा नंढा जेके इशूज़ आहिनि उहे ज़िंदगीअ सां रिलेट हुजनि या जेको आहे उहो सिहत जे हवाले सां हुजनि त उहे अचनि था। मिसाल माण्हू अक्सर जेको आहे उहो मायूस थी कुझु को रस्तो न मिलंदो आहे ख़ुदकुशी करे छॾींदा आहिनि। हाणे को ख़ुदकुशी पंहिंजे पाण खे माण्हू मारणु कोई आसान थोरी आहे की माण्हू ईअं मारे छॾींदो। ज़ाहिर आहे उहो मायूसीअ जी उहा लेवल थी अची वञे ऐं हुनजे अॻियां का मोटिवेशन कोन्हे त पोइ इन क़िस्म जा जेके आहिनि उहे कंटिन्यू कयूं था। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। त नाज़रीन असां पहिरीं नंढी ब्रेक जी तरफ़ अॻियां वञूं था। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जो हीउ जेको मंच आहे इहो अव्हां जो पंहिंजो मंच आहे। जेके आयल मुंहिंजा मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि सां कचहरी हले पई। अच्छा, असां जॾहिं नौजवाननि ते ॻाल्हायूं था त दुनिया में नौजवाननि जो ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो आहे एंड दैट इज़ 12 अगस्त। पर मां चवंदी आहियां हर ॾींहुं नौजवान जो आहे, उन ई तरह हर ॾींहुं औरत जो आहे, उन ई तरह हर ॾींहुं वालिदेन जो बि आहे। सभु ॾींहं असांजा पंहिंजा आहिनि। अच्छा, नौजवाननि जे कम ते पाण ॻाल्हायो आहे, तमामु घणी महिनतूं बि आहिनि ऐं जेकॾहिं हक़ न बि मिलनि था त दे नो दैट हाउ टू स्पीक। उन्हनि खे ख़बर आहे त असांखे कीअं पंहिंजे हक़नि बाबति ॻाल्हाइणु घुरिजे। हिन वक़्तु डॉक्टर साहिबु इहो तव्हां खां बि मां पुछंदसि, बल्कि पहिरीं डॉक्टर साहिब खां ई पुछूं था। डॉक्टर साहिबु, अव्हां छा सम्झो था त नौजवान जे ज़िंदगी जो जेको एम आहे उहो छा हुजणु घुरिजे? जिते असीं चऊं था त अवेयरनेस जी बि घटिताई आहे, जिते असीं चऊं था त अणबराबरी बि आहे, जिते असीं चऊं था त असां वटि तालीम जा बि मसइला आहिनि, उते ई असांखे हेल्थ फैसिलिटीज़ बि कोन थियूं मिलनि। त उन जॻह ते हिकु नौजवान आहे उहो पंहिंजी ज़िंदगी जो तसवुरु कीअं करे ऐं हुनजी ज़िंदगी जो एम छा हुजणु घुरिजे? हा ॾिसो, हिते असांजो नौजवान जो सिर्फ़ु ई मक़सदु जीअं असां एजुकेशन सिर्फ़ु जॉब जे लाइ वठंदा आहियूं इहो हुजणु न खपे। सही, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हिकिड़ो जेकॾहिं नौजवान उहो जेकॾहिं कामयाबु थी थो वञे त उहो ॿिए सभिनी जे लाइ फैमिली लाइ पंहिंजे सॼे मुआशिरे लाइ जेको आहे सो मशल राह आहे। ठीकु आहे न। त मां चवंदा त जेको नौजवान आहे जंहिंखे अलाह साईं एॾी हिमत ॾिनी आहे ऐं हुनखे तमामु घणो कुझु करण जी जेको आहे सो अलाह साईं ताक़त ॾिनी आहे ऐं हू त मायूसी जी तरफ़ त सोचे बि न त का मायूसी बि का शइ थींदी आहे। बसि हू पंहिंजी मंज़िल जे तरफ़ वधंदो रहे, अलाह ते यकीन रखी पंहिंजी महिनत कंदो रहे, पोइ हुनखे जेको बि हुनजो मोटिव हूंदो उहो इनशा अल्लाह ताला बिल्कुलु जेको आहे सो हुनखे हासिलु थींदो। बाक़ी हाणे जेकॾहिं सराउंडिंग आहे, इन्वायरमेंट आहे, ज़ाहिर आहे इन्हनि शयुनि जो असरु अंदाज़ आहिनि। पर माण्हू पंहिंजो पाण एतिरो मज़बूत हुजे जो माना जेके बि निगेटिव पर्सपेक्टिव आहिनि, जेके साइडुनि खां आहिनि, उन ते कॾहिं बि न रखे। चवंदा आहिनि त जेकॾहिं पॉज़िटिव माइंड आहे न त उहो पॉज़िटिव शयूं मिलंदियूं हुनखे। जेकॾहिं मुंहिंजे ज़हन में निगेटिव शइ हूंदी न, मां हलंदुसि गाॾी हलाईंदुसि पियो त यार मुंहिंजो मथां एक्सीडेंट थिए, पोइ को मूंखे न हणे गाॾी, आउं कंहिंखे ज़रूरु हणंदुसि। उहो जेका पहिरियां चवंदा आहिनि त
कंहिं बि जीअं ही जेके साइंसदान आहिनि जिन ईजादूं कयूं आहिनि हिननि खां बि छोड़ी लधो त माना असां सुभाणे बल्ब माना ईजाद कंदासीं त हुननि जी ज़हन में हिकिड़ी माना टाइम खां हिकिड़ी आइडिया हिकिड़ी पॉज़िटिव सोच अचे थी त असांजे नौजवाननि खे बि माना हिकिड़ी पंहिंजी पॉज़िटिव सोच रखी पोइ पंहिंजे राइट डायरेक्शन में जेको आहे सो पंहिंजो सफ़र शुरू कजे। हाणे ज़ाहिर आहे मुश्किलात ईंदियूं, ॾाढियूं मुश्किलात ईंदियूं, पर चवंदा आहिनि त जीअं क़ुर शरीफ़ में आहे त हर मुश्किल खां पोइ आसानी आहे, त आसानी बिल्कुलु आहे, पर जेकॾहिं असां पंहिंजो ट्रैक न छॾियो। ऐं ॾिसो न हिन महिल दौर आहे जीअं असांजा ही सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ु वेठा आहिनि नौजवान, ही बिल्कुलु पंहिंजे हक़ ते वेठा आहिनि ऐं जे इन ई पंहिंजे हक़ ते ई डट के रहिया त माना जेको इंशाअल्लाह ताला हिननि खे कामयाबी थींदी। छाकाणि ॾिसो हक़ जेको अॼु हक़ वारे खे कामयाबी आहे, ॾिसो यज़ीद खे के यादि नथो करे पर अॼु हर जेको आहे सो लभ ते हुसैन आहे, ठीकु आहे न। त हक़ वारो माण्हू जेकॾहिं वक़्ती तौरु उनखे माना धिके बि वञे थो पर उहो उनजो ख़तमु कोन थींदो हक़। बसि इहो आहे त हुनखे जेको आहे सो पंहिंजे उन मंज़िल पंहिंजे ट्रैक्ट खे छॾिणो कोन्हे। सही, बिल्कुलु डॉक्टर साहिबु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि रखी आहे ऐं इन में को शक न आहे त जिते मुश्किलातूं हूंदियूं आहिनि त उन सां गॾु आसानियूं ज़रूरु हुजनि थियूं, बशर्त अवां उन्हनि आसानियुनि खे सबकॉन्शियसली बि तव्हां उन्हनि ई शयुनि खे जेको आहे न पंहिंजो मक़सदु बणायो था त उहे शयूं अव्हांखे ज़िंदगी में ज़रूरु मिलनि थियूं। अच्छा, हीउ जेको मूं चयो आहे सबकॉन्शियसली, त इहा शइ असरु कंदी आहे ज़हन ते? सम्झो था त असां जेको आहे सो हिकु शइ कंटिन्यूटी सां कयूं पिया, ज़हन में किथे न किथे हले पियो त न इहा शइ शायदि न थींदी, त छा उनजो असरु थींदो आहे? हा, तव्हांखे जी जी डॉक्टर साहिबु भली जे पर असांजी फील्ड जो सुवालु आहे, तव्हां ॿियो भली। हा, मां इहो चवंदुमि त तव्हांजो जेको पहिरियों क्वेश्चन हो त जेको आहे नौजवाननि जो एम छा हुजे, त मुर्शिद लतीफ़ चवे थो त अखि उल्टी धार वह उल्टो आमसी, अखि उल्टी धार वह उल्टो आमसी, हू अल्लाह वारो लोक वहे तूं ऊचो उभार। त नौजवान जेको आहे उनखे जेको आहे उहो पंहिंजा जेके रहबर आहिनि उन्हनि खां रहनुमाई वठंदे जेको आहे उहो पंहिंजो एम सेट करणु खपे। त मां सम्झां थो त नौजवान उहो आहे जेको उन धण जे पोयां न लॻी वञे या उहो हिकिड़ो जेको हज़ारनि माण्हुनि जो को वलर हुजे, जेको हक़ ते न हुजे या का सुठे एम ते बीठल न हुजे या उनजो को सुठो मक़सदु न हुजे, त उनजे पोयां बीह करे नारा लॻाइणु उहो नौजवान जो कमु न आहे। नौजवान जो कमु इहो आहे त पंहिंजा रस्ता ठाहे, पंहिंजा राइट वे जेके गस आहिनि सुठाईअ जे तरफ़ वधण वारा, उहे रस्ता ठाहे ऐं मुसलसिल जेको आहे उहो हलंदो रहे ऐं रुकजणो कोन्हे, जिदोजहद जारी रखणी आहे। मायूसी त माना उनजे वहम गुमान में बि न हुजे त को मायूस थियणो आहे, थकिजणो आहे, छो जो नौजवान जॾहिं इहो सोचींदो त मां हीउ जेको कमु कयां पियो इन कम में अगरि मां कामयाबु थियमि त जेको आहे उहो दुनिया वाह वाह कंदी ऐं जेको आहे उहो मां हिन मुआशिरे खे ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे उहो फ़ाइदो ॾींदुमि। ऐं अगरि मां नाकाम थियमि त मां इन नाकामी मां जेको सिखंदुमि उहो मुंहिंजे लाइ त काफ़ी आहे। त पोइ जॾहिं नौजवान इन क़िस्म जी सोच रखी करे को एक्सपेरिमेंट कंदो, का शइ ठाहिण जी कोशिशि कंदो, को हुनर सिखण जी कोशिशि कंदो, त मां सम्झां थो उहो नौजवान जेको आहे उहो अॻिते वधंदो ऐं मायूस बि कोन थींदो। पर जेको नौजवान आहे उनजे लाइ इहा शइ लाज़मी आहे त उनजी पंहिंजी सिहत जे हवाले सां या पंहिंजी ज़िंदगीअ जे हवाले सां हुनजो जेको करेक्टर आहे उहो अहिड़ो हुअणु खपे जो माण्हू उनजो मिसाल ॾियनि, माना उहो हिकिड़ो रोल मॉडल हुजे पंहिंजे लाइफ में। मिसाल हू जेका शइ करे उहा हिकिड़ी यूनिक हुजे, उहा शइ न हुजे जेको हिकिड़ो मवाली चरसी माण्हू वेठो वञे कंहिं कुंड में उहो बि पियो पीए ऐं असांजो नौजवान बि उहा ई शइ करे ऐं पोइ वरी जेको आहे उहो पाण खे फ़ख्रु करे, त ज़ाहिर आहे उन माण्हू उहो त रोल मॉडल थी नथो सघे। रोल मॉडल त उहो माना का डिफरेंट इन्विटेशन पियो करे, का नयूं इजादूं पियो करे ऐं मुश्किल में आहे, पगर पसीने में हुजे, पर उनजी जुस्तजू जेका उहा एॾी हुजे जो जॾहिं हू उन मंज़िल ते पहुचे त दुनिया माना इहो चवे की वाक़ई माना हीअ शइ जेको आहे उहो करे पियो। त उनजे लाइ हुनखे पंहिंजे ख़्यालुनि में सोचुनि में
तमामु घणी जेका आहे न उहा महिनत करणी पवंदी, महिनत खां पोइ जेको आहे उहो अॻिते वधंदो। ज़बरदस्त, तमामु सुठो। जी डॉक्टर साहब, उहे शइ त जॾहिं आई थिंक तव्हां साइकोलॉजिकली इन शइ खे ॾिसो था त असां जेको आहे सो जॾहिं उहा शइ सबकॉन्शियसली बि सोचूं था त उनजो असरु थिए थो। बिल्कुलु थिए थो। ॾिसो सबकॉन्शियसली माना इहो ई आहे जेका जेका असांजी सोच आहे, असांजे ज़हन में या असांजे वहम गुमान में जेके शयूं अचनि थियूं न, पोइ उनजी तव्हां जेका प्रैक्टिस कंदो न तव्हांखे रिज़ल्ट उहे मिलंदो। ऐं ॾिसो न, माण्हू कंहिंखे अगरि कंहिं शइ खां ख़ौफ़ हूंदो, उनजे ज़हन में ख़ौफ़ हलंदो या कॾहिं कंहिं उनखे नांग वग़ैरह चकायो हूंदो या उन हिसाब सां पोइ उनजे चवंदा त जेको नांग जो खाधल हो नोड़ी खां फिरजंदो, छाकाणि त पोइ हुनजे माना सबकॉन्शियस में उहा शइ रिमाइंड थी वेंदी त यार हीअ शइ जेका आहे सो। त इन जे करे हमेशह माना जेके बि सियाणा चवंदा आहिनि, वॾा चवंदा आहिनि त हमेशह तव्हां पंहिंजी पॉज़िटिव थिंकिंग रखो। जेका असांजी जेका थिंकिंग आहे उहा ई असांजी सबकॉन्शियस आहे। असांजी जेका सबकॉन्शियस में हूंदी उहा ई असांखे अॻियां जेको आहे सो उहा ज़ाहिर थींदी। ॾिसो न, माण्हू चवंदा आहिनि त हाणे जेको आहे सो हीउ लिकियलु हो, हाणे हिन किरदारु हिनखे ज़ाहिर करे छॾियो। माना सबकॉन्शियसली उहे शयूं हुनजे ज़हन में काफ़ी अरसे खां हलंदियूं रहंदियूं आहिनि, ठीकु आहे न। पोइ वञी हुनजो ज़हूर वञी थींदो आहे कंहिं ख़ासि मौक़े ते। त इन जे करे माण्हू चवंदा त हमेशह माण्हू पेशेंस रखे, हमेशह सुठो सोचे पंहिंजे लाइ, पर पंहिंजे ॿियनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ, जेके मिट माइटनि लाइ, जेके बि पॉज़िटिव जेके शयूं सोचींदो त हुनजो रिज़ल्ट पॉज़िटिव। असां 14 अगस्त खे त मल्हाईंदा आहियूं, हिकिड़ो असां वॾो जेको आहे सो हिकिड़ी सेलिब्रेशन हर हंधि ॾिसंदा आहियूं, ऐं तव्हांखे बि फ्लैग लॻल आहे, तव्हांखे बि लॻल आहे। असां पाकिस्तान जे अंदरि जॾहिं ॿियनि सूबनि जो ॿुधूं था त अवी उन ते छा चवंदो, तव्हांजी छा राय आहे? मां सम्झां थो त सिंध जेका आहे उहा पाकिस्तान खे खलकींदड़ जेको आहे उहो हिकिड़ो सूबो आहे, ऐं असां ई उहे सिंध वारा हुआसीं जिन जी पहिरीं जेका आहे उहा डिमांड हुई या इहा ई सिंध असेंबली हुई जंहिं पहिरियों दफ़ो जेको आहे उहो करारदाद मंज़ूरु कयो त असांखे हाणे हिकिड़ी आज़ादु ख़ुदि मुख़्तियार रियासत हुअणु खपे, हिकिड़ो असांखे आज़ादु ख़ुदि मुख़्तियार स्टेट हुअणु खपे जिथे असां पंहिंजी मज़हबी आज़ादी, असां पंहिंजी जेका उहो ख़्यालनि जी आज़ादी, सोचुनि जी आज़ादी ऐं ज़िंदगीअ खे जेको आहे उहो आज़ादीअ सां जेको आहे बसर करे सघूं। त इन ई बुनियाद ते जेको आहे उहो करारदाद थियो ऐं पोइ 1940 जो जेको उहो कॉन्ट्रैक्ट थियो जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमूं गॾिजी करे जेको आहे उहो जंहिंमें पंजाबी, सिंधी ऐं जेको आहे उहो पख्तून, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं कुझु अरसे खां पोइ बलूचिस्तान बि उन कॉन्ट्रैक्ट जो हिसो थियो ऐं पोइ दुनिया जे नक्शे ते हिकिड़ो नओं मुल्क जेको आहे उहो नमूदार थियो जंहिंजो नालो पाकिस्तान हो। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह उन पाकिस्तान खे जेको आहे उहो 76 साल गुज़री चुका आहिनि ऐं असां हिकिड़ी आज़ादु मुल्क में जेको आहे उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं था ऐं असां सम्झूं था त हिन मुल्क जे अंदरि जेको आहे उहो हीउ मुल्क घण क़ौमी मुल्क आहे जिन में जेको आहे उहो सिंधी, पंजाबी, बलोच, पठान ऐं ॿिया जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी बसर कनि था। ऐं असां इहो बि सम्झूं था त जेसिताईं जेको आहे उहो हिन मुल्क खे जेको आहे उहो मज़बूत करण जी ॻाल्हि आहे या हिन मुल्क खे वधीक जेको आहे उहो स्ट्रॉन्ग करण जी ॻाल्हि आहे त उन जे लाइ लाज़मी आहे त उन्हनि क़ौमुनि जी जेका आहे उहा हक़े ख़ुदारियत खे जेको आहे उहो तस्लीम कयो वञे ऐं उन्हनि क़ौमुनि जी जेके ॿोली आहे उन्हनि जो ऐं उन्हनि जी जेका सकाफ़तूं आहिनि उन्हनि जो एतिराम जेको आहे उहो बरक़रार रखियो वञे त जीअं असां हिन रियासत जे अंदरि, हिन मुल्क जे अंदरि का बि क़ौम जेको आहे उहो पाण खे अणबराबरी या ऊच नीच जो तसवुरु न सम्झे ऐं उन में का बि जेका उहा अहिड़ी शइ न अचे जीअं हिन वक़्तु ताईं जेको आहे उहो सभिनी क़ौमुनि गॾिजी करे मुल्क खे जेको आहे उहो फेडरेशन खे मज़बूत करण जी ॻाल्हि कई आहे ऐं हिन वक़्तु बि जेको आहे उहो इन क़िस्म जूं जेके आहिनि उहे शयूं थियनि पियूं ऐं मां सम्झां थो त जेके नेगेटिव अनासर आहिनि उन्हनि खे जेको आहे उहो अलॻि रखी पर पाण अगरि सोचींदासीं त दुनिया जे अंदरि जेको आहे उहो हिन वक़्तु जेके रियासतूं आहिनि उहे मज़बूत थियनि पियूं या उहे हिन वक़्तु इन पोज़ीशन में न आहिनि त का रियासत टुटे या का नंढियुनि नंढियुनि रियासतुनि जो को तसवुरु हुजे त हिन वक़्तु जेको आहे उहो ज़रूरी आहे त जेको आहे उहो रियासत खे मुल्क खे जेको आहे उहो मज़बूत रखणु घुरिजे ऐं ताज़ो जीअं पाकिस्तान हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी कामयाबी बि हासिलु कई आहे जीअं आलमी तौर ते जेको आहे अमन जे हवाले सां उन्हनि जी कोशिशुनि खे जेको आहे उहो दुनिया साराहे थी जेका
ईरान ऐं जेको आहे उहो अमेरिका जेका वार हुई उन में जेको आहे पंहिंजो ज़बरदस्त डिप्लोमेसी जेको आहे उहो अदा कई ऐं उन्हनि खे जेको आहे उहो जंग खे रोकण में कामयाबु थियो ऐं टियाकड़ी वारो जेको आहे ज़बरदस्त क़िस्म जो किरदारु अदा कयो। या ताज़ो कल्ह 2-3 ॾींहं पहिरीं जेको आहे उहो हिकिड़ो एग्रीमेंट हिननि कयो आहे जेको मक्का एग्रीमेंट जे नाले सां, जिन में जेको आहे उहो तुर्की ऐं सऊदीया ऐं पाकिस्तान हिकिड़ो गॾियल मुआदो कयो आहे त असां हिक ॿिए सां जेको आहे मुश्किल हालतुनि में गॾूं थासीं। त इन क़िस्म जूं जेके शयूं थियनि पियूं उहे असांजे मुल्क जे लाइ जेको आहे उहो ख़ुशाइन आहिनि ऐं दुनिया सां गॾिजी हलण जे लाइ, कुल्हो कुल्हे में मिलाए हलण जे लाइ, मुल्क खे स्ट्रॉन्ग करण जे लाइ वरी बि जेको आहे उहा इन शइ जी ज़रूरत आहे त एके ऐं इतिहाद सां, बराबरीअ सां ऐं इंसाफ़ जे बुनियाद ते जेको आहे उहो असांखे अॻिते वधणु। अच्छा डॉक्टर साहब, हाणे तव्हांजी फील्ड ते थोरो ॻाल्हाईंदासीं ऐं असां जॾहिं ॿारनि जे इशूज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त हिन वक़्तु मूंखे लॻे थो इलाही सारा केसिस आहिनि त उहो ॿार जेको आहे सो स्पीच थेरेपी जे लाइ माइट पिया वठी वेंदा आहिनि ऐं ॿारनि जो जेको आहे फिज़िक्स जो ॾाढो मसइलो आहे, पेरेंट्स जेको आहे उहे थेरेपी जे लाइ वठियो पिया वञनि। हिन जा भला छा रीज़न्स आहिनि? घणी स्क्रीन जेका आहे उहा ॿार जे लाइ हानिकार आहे? छा ॿिया एक्सरसाइज़ जेके मसइला आहिनि ॿुधाईंदसि उहे ज़रूरु डिस्कस। बिल्कुलु, तव्हां जेको आहे न तमामु अहम पॉइंट खे जेको आहे सो माना कयो आहे वाज़े। त हिन महिल ॾिसो न त असांजे घरनि जा माहौल ॾिसो, असां वटि ओताक जो सिस्टम ख़तमु थी वियो, घर में वॾा विहनि उहो सिस्टम ख़तमु थी वियो। सियारे जी मौसम में माना हिकिड़े किचन में वेही सभई चुल्हि ते वेही इहे सिस्टम। हाणे असां जॾहिं खां वठी माना जीअं सोलिटरी सिस्टम में विया आहियूं इनफरादियत खे, त माना घर में जेकॾहिं 5 भाती आहिनि त उहो अधु कलाक बि 5 ॾींहंनि में कोन था ॻाल्हाइनि। त पोइ इहे जेके शयूं आहिनि न, पोइ इहे इनडायरेक्टली ज़ाहिर असांजे ॿारनि ते बि असरअंदाज़ थियनि थियूं। त पोइ हिन महिल हिकिड़ो ॿारु सॼो ॾींहुं मोबाइल ते हूंदो त उहो छा सिखंदो? जेकॾहिं उन नंढो ॿार खे नंढे हूंदे खां ई माना हुन सां ॻाल्हाइबो, हुन सां इंटरेक्ट कबो त उहो ऑटोमेटिकली जेको आहे सो उन माहौल खे एडजस्ट कंदो। तव्हां ॾिसो जेके ॿार आहिनि जिन खे रुॻो मोबाइल ॾिनी आहे त हुननि खे इवन पंहिंजो इंट्रोडक्शन बि सही कोन थो कराइणु अचे। पुछोसि हिकिड़ी शइ त वरी ॿुधाए ॿी पियो, बसि उहो कार्टूननि वारी लैंग्वेज ॻाल्हाए पियो, छाकाणि त हुनजो जंहिंसां इंटरेक्शन आहे उहा लैंग्वेज ॻाल्हाईंदो। ऐं इहो जेको स्क्रीन आहे इहो असांजे सम्झो त ॿारनि जे लाइ कैंसर खां बि वधीक जेको आहे सो मूज़ी मर्ज़ आहे। ठीकु आहे ॿार आहे हिन महिल माना मां कंहिं मोटिवेशनल स्पीकर खे ॿुधो त हू चए पियो ॾिसो ॿार मोबाइल जे दौर में, इंटरनेट जे दौर में ॼाओ आहे, उन में उनजो क़सूर त न आहे। असां जंहिं दौर में ॼायासीं इन में कोन हो, हुजे या थी सघे असां बि इन पासे वञूं हा, पर उनजो हिकिड़ो लिमिट हुजे। लिमिट हुजे, हुनजो जेको यूज़ जो हिकिड़ो माना को सबबु हुजे न। हाणे जीअं मोबाइल जे ॿारु चए पुटु पीउ पीउ खे त बाबा मोबाइल वठिजे, पहिरियां त हुन खां पुछा कयो त बाबा मोबाइल तोखे खपे छा ॼण? जेकॾहिं हू पॉज़िटिव पर्सपेक्टिव सां चए थो ऐं सम्झूं था असां त हुनखे उहा फ़ाइदो ॾींदी त माण्हू वठी। सही था चओ, माण्हू हुनखे मना करे सघे थो। मतिलबु इहो पहिरीं जेको आहे न घरनि में रूल्स रेगुलेशन्स हूंदा हुआ जेके असां बि ॾिठासीं त मतिलबु ॿार जॾहिं यूनिवर्सिटी में अचे थो त पोइ हैंड ओवर हुनखे मोबाइल कयो वेंदो, चेक एंड बैलेंस तमामु घणो ऐं वेही करे मसइलो ॿुधणु। अॼुकल्ह माइटनि खे बि शायदि ओतिरो टाइम कोन आहे। टाइम ॿियो असां जेको आहे न माना बेजा जो लाॾकुर जेको ॿार खे इलाही कयूं था, इन जो मक़सदु इहो न आहे त हाणे हुनखे हिकु माण्हू को पनिशमेंट ॾिए या हुनखे हर वक़्तु मना करे, पर ॾिसो हर शइ जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे न। असां हर हुनजी जाइज़ नाजाइज़ ख़वाहिश पूरी कयूं था। घर में जेकॾहिं भिंडी ठही आहे त घर में उहा खाए न खाईंदो पोइ असांजो बच्चो खाए, पोइ ऑनलाइन माना फास्ट फूड ईंदो, पोइ ज़ाहिर आहे ॿार खे ख़बर आहे त हाणे जेकॾहिं आउं हीउ न खाईंदो मूंखे अल्टरनेट प्रोवाइड थींदो, भली बुख ते सुम्ही पए सुभाणे खाईंदो छो न खाईंदो। ठीकु आहे, त हिकिड़ी लिमिट ताईं हर शइ जेकॾहिं असां कयूं त इहा शइ कंट्रोल में। ऐं हिन महिल आर्टिज़म जंहिंमें ॿारु पंहिंजे मुंहं सां बसि हले पियो, माना केरु वेठो आहे छा पियो थिए का दुनिया जी ख़बर कोन्हे, तमामु वधीक ज़ाहिर थिए पियो। ॿारनि में तव्हां जेको ज़िक्र कयो स्पीच थेरेपी, हिन महिल हर घर में 1-2 ॿार आहिनि जेके स्पीच थेरेपी प्रॉब्लम्स खे फेस कनि पिया। उहो असां ॾिसो न त हाणे वॾा पंहिंजे घरनि में ई ॾिसूं, ॿिए हंधि ॾिसूं छॾियो, पंहिंजे घर में ई ॾिसूं त जेतिरो मिसाल जेकॾहिं को हस्बैंड वाइफ आहे ओतिरो पंहिंजो पाण में ॻाल्हाइनि था जेतिरो मोबाइल खे पाण ॾिसनि। 50% पाण में
इंटरेक्शन कोन था कनि डायरेक्ट जेतिरी हू पंहिंजे मोबाइल सां कनि था। बिल्कुलु। त इहे शयूं जेके आहिनि जेको माहौल ॾिसो ॿारु आहे हिकिड़ो ग्रोइंग आहे न उनजो डेवलपमेंटल स्टेज ते आहे हू जेका शइ ॾिसंदो ऑब्ज़र्व कंदो उनखे जल्दी एडाप्ट कंदो पोइ सही ऐं ग़लति फ़र्क़ु जी हुनखे हुनखां पहचान जी ख़बर ई कोन हूंदी त मां सही पियो कयां। अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी आदत थी वेंदी न त पोइ सही ग़लति जो त का फ़ाइदो ई न आहे। सही बिल्कुलु ठीकु बिल्कुलु ठीकु। अच्छा डॉक्टर साहब भला इन जा जेके हल आहिनि हुन ते ॻाल्हाइजे त छा चवणु चाहींदव? बिल्कुलु हल आहिनि। अवार्ड ईंदा हूंदा न पेरेंट्स चवंदा हूंदा ॿार रिएक्ट करे थो घुरे थो पर हू ज़ुबान सां नथो चवे। हल आहे पर उन में ॾिसो न असांखे थोरो पाण खे सब्र तहमल बि करिणो पवंदो थोरो बर्दाश्त बि करिणो पवंदो ऐं ॿार खे थोरो नो बि चवणो पवंदो हर शइ ते येस न कबो ॿार खे ठीकु आहे। ऐं उन लाइ जीअं अधे चयो त हिकिड़ो माण्हू पाण रोल मॉडल हुजे मां सॼी राति मोबाइल ॾिसां मां चवां मुंहिंजो पुटु न ॾिसे इट इज़ इम्पॉसिबल न। ऐं मदर जेको आहे सॼो ॾींहुं मोबाइल हेॾ में हुजे चए न मुंहिंजी धीउ न ॾिसे इहो थी नथो सघे। असां रोल मॉडल थियूं ॾिसो जीअं आउं कॾहिं कॾहिं नमाज़ घर में पढ़ंदा त मुंहिंजी नंढड़ी मुसल ते अची सजदे में हूंदी हाणे हू 2 सालनि जी हुनखे ख़बर न आहे थी मां छा पई कयां पर हू जेका ॾिसे थी उनखे जेको आहे सो हू माना परफॉर्म करे थी ऐं का शइ नामुमकिन कोन्हे थोरियूं मुश्किलात थींदियूं जेका हिन महिल सराउंडिंग बि असांजी अहिड़ी थी वई आहे पर जेकॾहिं अॼु बि असां इहो इरादो कयूं ऐं थोरियूं शयूं भला ॾिसो हाणे जेके हीअ रिसेंट में 10-15 सालनि में हीअ काम आहिनि इन खां अॻु में त दुनिया हले पई न। असां स्कूल पढ़ियासीं यूनिवर्सिटी पढ़ियासीं मूंखे यादि आहे त असां फाइनल ईयर MBBS ताईं असां वटि मोबाइल कोन हुई पोइ माइटनि सां हाल अहिवाल बि थींदा सभु कुझु थींदो सर्वाइव करे पियो न माण्हू हिन महिल बि सभु कुझु थी सघे थो पर उन लाइ थोरो ज़ब्त आणो पवंदो। हर दौर जो डॉक्टर साहब पंहिंजो चेंजिंग्स हुजनि थियूं तक़ाज़ा पंहिंजा हुजनि था ऐं यकीनन वक़्त जी जेके तब्दीलियूं हूंदियूं आहिनि ॾाढी ख़ूबसूरत बि हूंदियूं आहिनि उनखे एक्सेप्ट बि करणु घुरिजे पर ॻाल्हि इहा आहे त रूल्स ऐं रेगुलेशन्स ॾाढा ज़रूरी आहिनि उन्हनि खे थोरो सेट करणु घुरिजे उन्हनि खे फॉलो करणु घुरिजे इहो ॾाढो ज़रूरी आहे ऐं ओबेसिटी जा इशूज़ ॿार जी फिज़िक्स जा इशूज़ इन ते पाण ॻाल्हाईंदासीं वधीक। अच्छा अहमद तव्हां हिन वक़्तु जेके अव्हां वटि केसिस आहिनि ज़िक्र करे सघो था कहिड़ा केसिस हली रहिया आहिनि प्रैक्टिस कीअं हली रही आहे? प्रैक्टिस सही हले पई ऐं मोस्टली जेके आहिनि छो जो ऐं क्रिमिनल साइड मुंहिंजी प्रैक्टिस आहे त क्रिमिनल जा तमामु घणा जेके आहिनि उहे केसिस आहिनि रिपोर्ट थियनि पिया ख़ासि करे हिन वक़्तु जेको आहे उहो गुज़िरियल कुझु महीननि खां जेको क्रैकडाउन हले पियो मंशियात जे ख़िलाफ़ त उन क़िस्म उन जा तमामु घणियूं जेके आहिनि उहे केसिस अचनि पिया ऐं ज़्यादातर जेके रिपोर्ट थियनि पिया त उहे जेको आहे उहो मंशियात जा केस आहिनि जेके ज़ेड आहे इन्हनि ते उहे थियनि पिया ऐं ॿिया जेके आहिनि उहे झगड़ा वेड़ फसाद उहो त ख़तमु थियणो ई कोन्हे पियो हले त इन क़िस्म जूं उहे जेके आहिनि उहे केसिस अचनि पिया। ॿियो असां वटि जेका हिन वक़्तु हिकिड़ी शइ जेका ज़्यादा माना रिपोर्ट थिए पई ऐं मूंखे बुरी पई लॻे ज़ाहिर आहे ॿियनि खे बि बुरी लॻंदी हूंदी जेको फैमिली जो डिज़ोल्यूशन ऑफ मैरिज आहे उहे तमामु घणो हिकिड़ो जीअं माना रोज़ानो जे बुनियाद ते के सभई केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट पिया थियनि ऐं रोज़ जेको आहे उहो इन क़िस्म जो जेको आहे उहो केस अचनि पिया कोर्ट में। मां सम्झां थो ही समाज जी जेका आहे न उहा हिकिड़ो नेगेटिव पहलू आहे जेको मां सम्झां थो असांखे बयानु बि न करणु खपे ऐं इन ते असांखे हिकिड़ी मुसबत तरीक़े सां इन ते असांखे हिकिड़ी जागृता जी ज़रूरत आहे त जीअं जेके ज़ाहिर आहे रोज़ानो जे बुनियाद ते अगरि असां इहो नोट कयूं त रुॻो 100 केस हिकिड़ी कोर्ट में अचनि पिया त हीअ जेके सिंध जूं एतिरियूं कोर्ट्स आहिनि उन्हनि में केतिरा जेके आहिनि उहे रिपोर्ट थींदा हूंदा त इहे केतिरा न थींदा हूंदा त ऐं जेको आहे उहो हिकिड़ो ख़तरनाक हिकिड़ी शइ साम्हूं अचे पई ऐं ज़ाहिर आहे उहे रुॻो केसिस न आहिनि उहे घर जेके आहिनि उहे ख़तमु पिया थियनि ऐं उन्हनि सां जुड़ियल जेके उहे नंढड़ा मासूम ॿार। अच्छा पहिरीं ईअं हूंदो त असां जेको आहे हिकिड़ो कंसेप्ट ॾिसंदा हुआसीं त फॉरेनर्स जी जेका लाइफ आहे उन्हनि जी ज़िंदगी जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार आहे ऐं असां फैमिली सिस्टम खे हमेशह जेको आहे न उनखे ख़ूबसूरत ॾिठो आहे पर हिन वक़्त जा जेके केसिस आहिनि उहे हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे त असां वटि हाणे थिए छा पियो। पाण वधीक ॻाल्हायूं था वक़्तु थी वियो आहे नंढे ब्रेक जो नाज़रीन काॾे न वञिजो
ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह मेहराण में जेका अॼु जी डिस्कशन अॼु थी रहियो आहे, ॾाढो ज़बरदस्त डिस्कशन थी रहियो आहे। 14 अगस्त वेझे आहे, सुभाणे पाण 14 अगस्त सेलिब्रेट कंदासीं। डॉक्टर साहब भला नंढपण में 14 अगस्त यादि आहे कीअं सेलिब्रेट कंदा हुया? उहो कल्ह पढ़ियमि पे त घर में जेको आहे न अटे जी लई सां झंडियूं लॻाइण वारा अॼु घर जो जेको आहे न उहो अटो ऐं सभु शयूं रिस्पॉन्सिबल थी विया आहिनि, त तमामु शयुनि खे माना ॾाढे पुख़्ते तरीक़े सां ॾिसी रहिया आहिनि। बिल्कुलु इहा त हिकिड़ी माना जेको आहे सो खुलियल हक़ीक़त आहे त माना नंढपण खां वठी ज़ाहिर आहे असांजो पंहिंजो प्यारो मुल्क पाकिस्तान, भली तॾहिं नंढा हुआसीं, ख़बर बि न हुई त आज़ादी छा आहे कीअं, पर इहा ख़बर ज़रूरु हूंदी त माना हिन तारीख़ ते असांजो मुल्क जेको आहे सो आज़ादु थियो। ऐं उन जोश ऐं ख़रोश सां असां हाणे बि जेको आहे सो असां पंहिंजी 14 अगस्त खे सेलिब्रेट कयूं। पोइ उहे झंडियूं हणी करे भली न बि हुजूं, पर जिते बि असां वञूं था पंहिंजे वर्किंग प्लेस ते असां उते माना उहे ई साॻा जेके आहिनि सो बैनर्स वग़ैरह लॻायूं था। माना थोरो वे ऑफ एक्सप्रेशन थोरो चेंज थियो आहे। हाणे बि किथे वञूं था जिते पाकिस्तानी नगमा हलनि था त दिलि माना ॼणो त माना झुमे थी, नचे थी। हाणे बि उहे ई नंढपण वारा स्टिकर लॻायूं था त हिकिड़ो प्राउड फील कयूं था त माना हीअ असांजे पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे, उनखे असां सेलिब्रेट कयां। बाक़ी नंढपण में त हिकिड़ी भाषा ई हूंदी आहे, माना उहा ख़ुशी जी लेवल ई हूंदी आहे, पर हिन महिल कुझु रेस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि। पोइ माण्हू हिन एज में हाणे उन नंढे ॿार वांगुरु झंडियूं खणी, अॻे असांखे यादि आहे त स्कूल में झंडियूं खणी पोइ मिठाई बूंदी विराइजंदी, पोइ वरी सॼे ॻोठ में उहे झंडियूं खणी पोइ वरी नारा पाकिस्तान जा लॻंदा हुआ। पोइ सभु जेके ॻोठ जूं घिटियूं हूंदियूं जेसि ताईं थकिजियूं न, माना 9 बजे खां इहो 12-1 थी वेंदो त माना तमामु हिन हिकिड़ो जोश ख़रोश आहे। ऐं अलहमदिल्ला हाणे बि उहो ई साॻियो जोश ख़रोश आहे, जेका हीअ असांजो मुल्क आहे, वतन आहे, जंहिंमें असां रहूं था, जंहिंमें असांजी रोज़ी आहे, असांजा बच्चा आहिनि, असांजी सरज़मीन आहे। हाणे बि असांजा साॻा जज़्बात आहिनि, बसि थोरो वे ऑफ एक्सप्रेशन थोरा चेंज आहिनि। तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं 14 अगस्त जी तयारियूं, स्कूल वारो टाइम यादि आहे, नंढपण जो वक़्तु यादि आहे? नंढे में ख़ूबसूरत जेको उहे वक़्तु हूंदो आहे, पल हूंदा आहिनि, ऐं वॾे में मेमोरीज़ बणिजी वेंदियूं आहिनि। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे त हाणे एक्चुअल इहो यादि नथो अचे त कहिड़े क्लास में हुआसीं, पर 14 अगस्त जो हिकिड़ो प्रोग्राम स्कूल में रखियो। हुन में मूं एॾी जज़्बाती स्पीच कई, एॾी जज़्बाती स्पीच कई, 5 मिंटनि जी या शायदि 10 मिंटनि जी हुजे, जो पूरो हाल मूं जॾहिं ख़तमु कयो, पूरो हाल जेको आहे उहो 10-15 मिंट उथी करे रुगो हुननि ताड़ियूं पियो वॼायूं। त उन वक़्तु जो जेको चीफ गेस्ट हो उहो एजुकेशन डिपार्टमेंट जेको ऑफिसर हो, मूंखे एक्चुअल यादि कोन्हे, त उहो जेको आहे उथी करे पंहिंजी सीट छॾे मूंखे ईअं भाकर पाए मूंखे चवे थो तुंहिंजा जज़्बात त सभु सही आहिनि, ऐं जेके ॻाल्हियूं को तो कयूं उहे कंहिं हद ताईं सही बि आहिनि, पर इहो ॿुधाई त लिखी कंहिं ॾिनी आहे। त मां चयोमांसि मूं पाण लिखी आहे, चए न तुंहिंजी लिखियलु कोन्हे, ॿुधा। त पोइ वरी टीचर जो नालो ॿुधायो, फलाणे जेको आहे उहो साईं लिखी ॾेई, चए केतिरे वक़्तु जेको आहे हिनखे यादि कयो अथई। मुंहिंजो असां हिते को तक़रीबन 10 ॾींहंनि खां इहा असांखे हले पियो, ऐं अॼु जेको आहे उहो कयो आहे। चई इहे जज़्बा भला त इहे जज़्बा इहे ई रखिजा, पर जेके शयूं आहिनि उहे वक़्त सां तब्दील थींदियूं। पोइ अॼु जॾहिं मां उन माण्हू जी उहा ॻाल्हि यादि कंदो आहियां, मूंखे यादि ईंदी आहे त मां सोचींदो आहियां त उन वक़्तु जेको आहे उहे जेको जज़्बात हुई, ऐं अॼु बि जज़्बात त उहो ई आहे, पर उहे जेके सोचूं आहिनि न उहे सभु तब्दील थी वियूं आहिनि। उन्हनि में मिसाल ईअं आहे त उन वक़्तु असांखे ख़बर न हुई त जेको आहे उहो मुल्क जे अंदरि जेको आहे उहो सिस्टम छा हूंदो आहे, ऐं उन में कीअं बहितरी कजे, उन में बहितरी कीअं ईंदी, या असां उन में जेको आहे उहो एज़ अ जेको आहे हिकिड़ो नौजवान उहो कीअं रोल प्ले करे सघे थो, उहे सभु शयूं अॼु जॾहिं असां ॾिसूं था, उन्हनि ते ॻाल्हायूं था,
त ख़ासि करे त उन ते जेको आहे उहो ॻाल्हाइण बि मुश्किल हूंदो आहे, पर किथे किथे को मौक़ो मिले थो, जीअं हीउ हिकिड़ो ओपन फोरम आहे, हिन ते ॻाल्हायूं था त जेको आहे उहो उन ते इलाही शयूं जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पियूं त जेकॾहिं नौजवान हीअं कनि या हीअ शइ जेको आहे उहो वधीक कनि। मिसाल जीअं हींअर IT जो हिकिड़ो जेको आहे उहो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो जेको आहे उहो दौरु हले पियो, हिकिड़ी जदीद दुनिया बणिजी चुकी आहे या जिदत में दाख़िल थी चुकी आहे, त उन में जेको आहे उहो नौजवान कीअं रोल प्ले करे सघे थो, इन क़िस्म जा तमामु घणा जेके आहिनि उहे ख़्याल ईंदा आहिनि। त इहो हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो आहे जेको जॾहिं बि यादि ईंदो आहे, जॾहिं बि यादि ईंदो आहे मूंखे, त मूंखे रुगो खिल इन ते ईंदी आहे त एतिरो तेज़ जेको उहो रड़ियूं करे या जज़्बात करे उहो ॻाल्हायो पिए, त उहो माना को एॾी वॾी ॻाल्हि हुई कोन जॾहिं माना उहा ॻाल्हि मूं कई पई। ॻाल्हियूं सिंपल हुयूं, रुगो हुनखे जेको इज़हार हो न उहो इहो। पोइ हाणे उनजो इहो माना फ़ाइदो थींदो आहे जो जॾहिं तव्हां का जेन्युइन ॻाल्हि रखो था त उन में तव्हांजा उहे एक्सप्रेशन जेके आहिनि न उहे कंट्रोल करण में आसानी मिलंदी आहे। ॾाढो सुठो लॻो ऐं अवां प्रोग्राम में आया डॉक्टर साहब, अवां जी अपीयरेंस रही तमामु सुठो लॻो। आख़िर में तव्हां खां पहिरीं मां मैसेज वठंदसि, पोइ अवां खां वठंदसि, छा चवणु चाहींदव? मुंहिंजो मैसेज जेको आहे सो हमेशह जे जीअं वालदेन जे लाइ तव्हां पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे सुठी तरबियत ॾियो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे सुठी सिहत ॾियो। ॿारनि खे सिहत सुठी, जेके बि असांजी सुठी सिहत जे हिसाब सां मां एज़ ए डॉक्टर चयां थो त तव्हांजे हथ वस जेके ॻाल्हियूं आहिनि तव्हां उहे कयो, सिस्टम सॼो तव्हां जे वस में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे कयो, जे तव्हां हिकिड़ी प्रॉपर हाइजीन मेंटेन कयो, ॿारनि खे साफ़ु सुथिरो बॉइल पाणी पीआरियो, उन्हनि खे प्रॉपर वैक्सीन जेके आहे सो लॻायो, उन्हनि खे प्रॉपर माउ जेको आहे सो पंहिंजी थञ पीआरे, प्रॉपर उन्हनि जी ग़िज़ा करे, त उहो ॿारु अॻियां हली असांजे मुल्क जे असांजे क़ौम जो जेको आहे सो तमामु वॾो सरमायो थींदो। डॉक्टर साहिबु इलाही सुठो कराए थो मैसेज तव्हांजो, ऐं मां चाहींदसि त असां जेको आहे सो 14 ऑगस्ट जो जेको प्रोग्राम कयूं, त हीअ जेके क्लिप्स आहिनि स्पेशली जेके असां हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जा असांजे नाज़रीन ताईं पहुता, इहे असां सोशल मीडिया ज़रूरु हलाईंदासीं। ऐं तव्हां खां आख़िर में मां मैसेज वठंदसि, छा न्यापो ॾियणु चाहींदव? अॼु जे ॾींहं ते मुंहिंजो मैसेज इहो हूंदो त हर माण्हूअ खे जेको आहे न उहो हक़ ऐं सच सां गॾु बीहणु खपे, ऐं को माण्हू अगरि इहो ॾिसे थो त ग़लति थिए पियो त उनखे जेको आहे उहो रोकण जी कोशिशि कयो। अगरि रोके नथा सघो त उन ते जेको आहे उहो पंहिंजो ॻाल्हि रखो, मौक़ुफ़ु रखो ऐं ख़ामोश न रहो। ख़ामोशी जेको आहे उहा कुफ़र में शुमारु थिए थी, ऐं तव्हां पंहिंजी जेको आहे उहो इज़हार आहे उहो कंदा रहो, ऐं ग़लति खे ग़लति चओ, सही खे सही चओ, ऐं अॻिते वधंदा रहो। मायूसी बिल्कुलु बि करणी कोन्हे, जुस्तजू जारी रखो, इनशाअल्लाह तब्दीली ईंदी ऐं असां सुठा नतीजा वठंदासीं। थैंक यू सो मच टू बोथ ऑफ यू फॉर योर वैल्यूएबल टाइम। नाज़रीन, वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त ॾियनि कोन थियूं, ऐं असांजे ॿिन्हिनि मुअज़्ज़ज़ महिमाननि जा मैसेज अवां ताईं पहुता। सुभाणे जेका सेलिब्रेशन हूंदी उहा 14 अगस्त जी हूंदी, ऐं 14 अगस्त हूअं बि मोकल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे जंहिं ते पूरो मुल्क हिकु सेलिब्रेशन खे सेलिब्रेट करे थो। सो प्रोग्राम अवां ताईं पहुचाईंदासीं। हिन वक़्तु मूंखे ॾींदव इजाज़त, ऐं मुंहिंजी समूरी टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल ॿिन्हिनि मुअज़्ज़ज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।